नासरीन गदा हुसैन सेतो जी रिपोर्ट अवां ॾिठी। हाणे रुख कंदासीं सखर जो। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॼाम शोरो में कलम धड़नि जे सॾ ते रैली कढी वई, जंहिंमें शहर जे सियासी समाजी धुरनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील ॼाम शोरो मां रहीम बख्श बलोच जी हिन रिपोर्ट में। जी हाँ, बिल्कुल सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अॼु सिंध सहाफ़ी इत्तेहाद जे सॾ ते जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब खां जेको आहे सो कलम धड़नि सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि जेको आहे सो वॾी तइदाद में रैली कढी प्रेस क्लब खां शहर जे मुख्य चौक ते धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां हिते मौजूदु कलम धड़नि ऐं सियासी समाजी अॻुवाणनि ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। शहीद जान मोहम्मद महर जेको सिंध जो न पर हिन मुल्क जो वॾो आवाज़ हो, वॾो सगारो आवाज़ हो मज़लूमनि जो, उन खे दहशतगर्दनि 31 ॾींहं अॻु सखर में बेदर्दीअ सां शहीद करे छॾियो। इहा तहरीक जेकी सिंध सहाफ़ी इत्तेहाद तरफ़ां शुरू कई वई आहे, उन जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शुरू कई वई आहे। असां कराची में जॾहिं धरणो हुयो त घरू जेको निगरान घरू वज़ीर आहे उन 15 ॾींहंनि जी मोहलत घुरी त 15 ॾींहंनि में समूरा कातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार कंदासीं। पर अफ़सोस जो घरू वज़ीर जी बि नथी हले। घरू वज़ीर कूड़ा असांखे आसरा दिलासा ॾेई तहरीक खे माठो कराइण जी कोशिशि कई। वॾो अलमियो आहे त सहाफ़ी जेके हिन समाज जो आईनो हुजनि था, उहो सहाफ़ी अॼुकल्ह गैर महफ़ूज़ आहे। ऐं शहीद जान मोहम्मद जहिड़ो हिकिड़ो वॾो नालो सखर में बेदर्दी सां क़तल कयो पियो वञे ऐं 31 ॾींहं गुज़रण बावजूद बि उन जे हिकु बि कातिल खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। हिकु महीनो गुज़री चुको आहे। शहीद जान मोहम्मद जा जेके महर जा कातिल आहिनि उहे हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। IG जेको सिंध ऐं DIG सखर जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं हिकिड़ो कातिल बि उनजो गिरफ़्तार न करे सघियो आहे। त हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि सहाफ़ी जेके आहिनि उहे सिर्फ़ु एहतिजाज बणियल आहिनि, पर हिन हुकूमत जी ख़बर नथी पए त हिन वक़्तु ताईं उहे दहशतगर्द जेके उहे सरदार जेके आहिनि उहे उन्हनि जी पुठिभराई करे रहिया आहिनि। हिन वक़्तु ताईं कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार नथा कनि। जामशोरो जो शऊर सहाफ़ी सिविल सोसाइटी सुञाण धरियूं हिते इहो मुतालबो था कयूं त जेका शहीद सहाफ़ी जा कातिल फौरी तौर गिरफ़्तार करे ऐं सहाफ़ियुनि मां इहा बेचैनी ख़तमु कई वञे। 31 ॾींहं पहिरीं सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में हिकिड़ो गैर मामूली शख़्स सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, पर हिन वक़्त ताईं उन जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी चुका आहिनि। जी बिल्कुलु, हिते मौजूदु कलम धड़नि सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे जेको आहे फिलफौर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जेको दाइरो आहे उनखे वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती TV न्यूज़, जामशोरो।